दोस्तों उम्मीद है सब ठीक ठाक हुंदा ऐं ख़ैरियत सां हुंदा। अॼु तव्हांजे लाइ नंढे जलाल जो हिकु एल्बम आहे। हिन में हिकिड़ो ईद जो गीत बि आहे। इन करे आउं ही वीडियो पियो ठाहियां ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी तरफ़ां दिलि जी गहराइयुनि सां ऐं प्यार सां एडवांस में ईद उल अज़हा जूं लख लख मुबारकूं हुजनि। तव्हां दोस्तनि जा नाला बि खणा जेके मूंखे कमेंट्स कंदा आहिनि, जिन्हनि जा नाला मूंखे यादि आहिनि। पहिरियों आहे वहीद भाउ ऐं उनखां पोइ सिराजमल लाशारी भाउ, उनखां पोइ हुबदार अली उजण साहिबु ऐं उनखां पोइ शाबान सोलंगी साहिबु। इन्हनि सभिनी दोस्तनि खे दिलि जी गहराइयुनि सां ईद मुबारक हुजनि। ऐं हिन एल्बम में हिकिड़ो गीत आहे मुमताज़ चांडे जो ज़बरदस्त, ईद कराइण वारो ई न आहे, गॾु घुमाइण वारो ई न आहे, कहिड़ी यार ईद कयूं। ऐं हे गीत जेको आहे ऐं अॻे गीत जे कट ते आहे। तव्हां त ॿुधो ई हूंदो जेके हिन नंढे जलाल जा परस्तार हूंदा। गीत त अॻियों जेको हू बि चवे थो सूर मुंहिंजा ॿुध, तूं बि चवे थो सूर मुंहिंजा ॿुध, अलाह ॼाणे यार असां पाण फटिया पिया आहियूं। सिर्फ़ु इहा ई धुन आहे ऐं गीत ईद वारो आहे। एल्बम सुठो आहे, बहितरीनु आहे ऐं तव्हां दोस्तनि खे पसंदि अचे त पोइ वरी हिन फ़नकार जा बि वीडियो ठाहियूं असां। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायां त जेके बि मशहूरु शाइर आहिनि सिंगर आहिनि, उन्हनि जा इनशाला वीडियो पाण ठाहींदा रहंदासीं। ख़ासि करे तव्हांजी पसंदि जो हलंदो कमु। मुंहिंजी पंहिंजी पसंदि जो हे कि सिर्फ़ु हिकिड़ो एल्बम आयो आहे। काफ़ी एल्बम मां चेक पियो कयां, मुंहिंजो को ईद जो एल्बम हुजे त मां उन में वीडियो ठाहे छॾियां हिकिड़ी। सुभाणे ईद बि आहे। सभ खां ज़रूरी ॻाल्हि त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन वीडियो में असां कोई गीत शामिलु नथा कयूं। हिन वीडियो में तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हीउ एल्बम कहिड़ो आहे ऐं कहिड़े साल में आयो आहे, हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि, कहिड़ा सुठा आहिनि ऐं कहिड़नि शाइरनि जा गीत लिखियलु आहिनि। सो हाणे हलंदासीं हिन गीतनि ॾे त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि। पहिरियों गीत जेको लिखियो आहे मुमताज़ चांडे जो, पहिरियों ई गीत आहे ईद कराइण वारो ई न आहे। उनखां पोइ आहे अली जान शाइर आहे, उनजो गीत आहे जे ठही पियो त वाह वाह। उनखां पोइ आहे तमामु सुठो गीत आहे जॾहिं क़िस्मत साथ ॾे। उनखां पोइ आहे मुमताज़ भंड जी शाइरी आहे त गीत जा ॿोल लिखिया अथई त हिन ज़ालिम दुनिया तुंहिंजी। ऐं उनखां पोइ आहे मुमताज़ साहिब जी शाइरी आहे। उनखां पोइ गीत जेको आहे उन लिखियो आहे ज़बरदस्त, कयां हिकु ॻाल्हि मञे त सुहिणा। उनखां पोइ आहे मुमताज़ चांडे साहिब जी शाइरी आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई कहिड़ो बेवफ़ा जो क़दुरु कबो। उनखां पोइ वरी मुमताज़ चांडे जी शाइरी आहे। गीत जा ॿोल कुझु हीअं आहिनि, चाक त हीअं था। उनखां पोइ आहे सुठो गीत आहे ज़बरदस्त। गीत जा ॿोल जेके लिखिया अथई त मुंहिंजो ॼण वक़्तु न हो, माना का अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे जंहिंजे करे माण्हू वक़्त जे लाइ चवंदो आहे त यार हाणे अॼु मुंहिंजो नसीबु न आहे या अॼु मुंहिंजो वक़्तु न आहे जो मूंखे मिले ई आहे। कुझु अहिड़ी तरह माना थी सघे थी हिन गीत जी। ऐं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजनि दोस्तनि ताईं शेयर कंदा। ऐं रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं इनशाला मां ज़रूरु पसंदि कंदव।